रते देरो में पुलिस एहलकारनि पारां सिरन जे भट्ठे मालिक अली गौहर सियांच खे मुबैना खंबे खणी वञण वारे वाक़े ख़िलाफ़ बठा मज़दूरनि ऐं संदसि जे वारसनि बरकत अली सियांच, अकरम अली, सजाद अली, मोहम्मद यूनिस ओझो, बशीर अहमद जुणेजो, अली मोहम्मद शेख, मोहम्मद हयात ओझो, ख़ालिद कोच, सिकंदर अली ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते बरकत अली सियांच दाहींदे चयो त रतो देरो पुलिस बिलाजवाब असां ख़िलाफ़ ऋण वारे ॾिनो आहे। पुलिस एहलकार अब्दुल कादिर घांगरो ऐं हसनैन सुनानी असांजे सिरन जे भट्ठे ते अची मुंहिंजे भाउ अली गौहर खे 1.5 लख रुपया रोक रक़म ऐं मोटरसाइकिल समेत ज़बरदस्ती खंबे खणी विया आहिनि। हुन चयो त 3 महीना अॻु असांजे घर ते रतो देरो थाणे जे एसएचओ अब्दुल गफूर छुटो चढ़ाई करे घर में पियल समूरो सामान जी भञ करण सां गॾु मुंहिंजे भाणे शहबाज सियांच खे बि खणी गुम करे छॾियो आहे, जंहिंजी बाज़ियाबी लाइ असां हाई कोर्ट लाड़काणे में पिटीशन दाख़िल कराई आहे। असां DIG SSP लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए असां सां इंसाफ़ करे पुलिस जे आज़ार मां असांजी जान आजी कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची